नाज़रीन, शीरापुर भरसा गोश मोहम्मद हसन जखरानी के रहवासन एक महीनो अॻु झड़ दौरान अहमद जखरानी और मोहम्मद हनीफ के ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ एहतजाज किया है। तफ़सीलन लाइ ॾिसूं था शेरबाज़ चांडियो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं मौला थाणे जे हद ॻोठ मोहम्मद हसन जखरानी में, जिथे महीनो अॻु जखरानी बिरादरी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। नौजवान ज़ख़्मी थियो। अयाज़ अहमद जखरानी उन जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ ॻोठ थाणा सरापा एहतजाज कियो। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। वहीद रमज़ान ज़ुबैर, वहीद रमज़ान ज़ुबैर जुम्मा टे ॼणनि चारनि ॼणनि मोटरसाइकिल ते अची हमलो करे रहिया। मूंखे ज़ख़्मी कयो, मुंहिंजे अबे खे बि ज़ख़्मी कयो। हाणे मुंहिंजो अबो जेल में आहे। पुलिस अची उन्हनि जो चांहि जो दावत कई वञनि था, पैसा वठी मोटी वञे थो। ये जेड़ो थियो आहे असांजो 17 तारीख़ ते अॻे महीने जे। इन टाइम ताईं पुलिस न वारदात ते आयो आहे, न को एक्शन खणे थो। उहो अञा बि हथियारबंद ते वेठा आहिनि। हिन टाइम ताईं कोई भी एक्शन न खयो वञे थो। एसपी साहब के भी असां दरख़्वास्त कयोसीं। डीएसपी एसपी औलादाद SHO वो बिट लॻा पिया आहिनि। उन्हनि सां पैसा वठी ट्रैक्टर भी उन्हनि जो छॾे ॾिनो अथनि। ट्रैक्टर ते अची हमलो कयो अथनि। 2 लाख रुपया ॾेई उन्हनि ट्रैक्टर भी पंहिंजो वापसि कयो। हाणे उहो हथ भी नथा ॾियनि। असांजो उनखे अपील आहे सिंध हुकूमत खे त उनखे एक्शन कयो वञे। न्यूज़ है दरखास्त FIR कयोसीं। असांजो इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ नथो मिले। पुलिस खे छा कयूं था, अची चांहि पी वापसि वञे थो, पैसा वठी वियो आहे। उन्हनि जो ट्रैक्टर हुयो उहो बि वठी 2 लाख ॾेई वापसि कराया आहिनि पंहिंजा। पुलिस अचे थो, पैसा वठी वापसि वञे थो। असांजो उन्हनि खे गिरफ़्तार नथो करे। सिंध हुकूमत खे असांजो अपील आहे त इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस असांजी मदद नथो करे, हिते अची चांहि पी वञे थो, अचे बि नथो। असां रिपोर्ट ॾिनोसीं, SHO खे बि ॾिनोसीं, छा कयोसीं, पैसा ॾिनासीं, पोइ बि नथो अचे। उन्हनि खां पैसा वठी अची चांहि पी वञे थो, बसि वापसि वञे थो। IG सिंध खे ऐं वज़ीर आला CM सिंध खे त महिरबानी करे अयाज़ अहमद जेको ज़ख़्मी थियो आहे, महीनो थियो आहे, उन्हनि खे मारियो आहे, ज़ख़्मी कयो आहे, उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं असांजो SP साहब बि उन्हनि जे मथां एक्शन को बि नथो खणे। महिरबानी करे इन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञनि। महिरबानी। मन जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि जो चवणु आहे त 1 महीनो अॻु में अयाज़ अहमद जखरानी ज़ख़्मी थियो आहे। FIR कटण बावजूदि बि पुलिस कख बनी बीणो न कयो। शेरबाज़ चांडियो, मेहरान TV, शीरापुर।